कमिश्नर हैदराबाद फयाज़ हुसैन अब्बासी, डीसी दादू सियत मुर्तज़ा अली शाह सां गॾु ख़ैरपुर नाथन शाह जे मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जो अचानक दौरो कयो। कमिश्नर हैदराबाद वफ़ा नाथन शाही लाइब्रेरी ऐं तालका इस्पताल समेत ॿियनि खातनि जो मुआइनो कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे कमिश्नर हैदराबाद चयो त सरकारी इदारनि जी कारकर्दगी खे वधीक बहितर बणायो वेंदो ऐं अवाम खे सस्तो तोड़े बरवक़्त इंसाफ़ फ़राहम करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हुन वधीक चयो त इहो मालूम थियो आहे त कमिश्नर हैदराबाद खे सरकारी प्लाटनि ते कयल नाजाइज़ इरादनि बाबति पिणु आगाह कयो वियो। जन ते हिन चयो त कमेटी जोड़ी पई वञे जेका रिपोर्ट ॾींदी, इन बाबति कार्रवाई कई वेंदी। इन मौक़े ते मीर हसन चौक ते थियल नाजाइज़ कब्ज़नि ऐं रिक्शा जे आज़ार बाबति पिणु शिकायतूं कयूं वियूं, जंहिं ते कमिश्नर म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन डॉक्टर खलील सिकंदर खुहारो खे इहो मसइलो फौरी तौर ते हल करण लाइ चयो। कमिश्नर इहो बि चयो त मुंहिंजी ऑफिस जा दरवाज़ा अवाम लाइ खुलियल आहिनि। को बि रेवेन्यू जो ऑफिसर कमु न करे त मूं सां राब्तो कयो वञे। मैडम सां तव्हां मिलिया